हे मुंहिंजा बचड़ा नंढड़ा कमा वेलो खावा वेलो विया राशि आई आहे मुंहिंजी हिन में पाल टंगियो पियो आहे न नलको आहे न को मथे छांव आहे। अपील थो कयां खुदा जे वास्ते जेको अथनि मुंहिंजी मदद कनि। हे मुंहिंजो घर आहे हंध पिया आहिनि हो पाल आहे उते वेठा आहियूं हेॾो हे थांव पिया आहिनि कुझु बि कोन्हे 5 रुपया कमाया 5 रुपया खावा नंढड़ा बचड़ा आहिनि ताक़त कोन्हे जेकी अथनि मदद मुंहिंजी कनि खुदा जे वास्ते सरंदियारनि खे मां अपील थो कयां इहो ई आहे को नलको को मथे छांव जेकी मदद करणी अथनि कनि अलाह जे वास्ते रब जे वास्ते। इहो ठांव इहे पिया आहिनि इहो पालड़ो टंगियो पियो आहे नंढड़ा बचड़ा आहिनि हिते विहारी वेठा आहियूं कुझु बि कोन्हे को मथे उस आहे इहे निटण आहे नंढड़ा बचड़ा आहिनि इन जे करे अपील था कयूं खुदा जे वास्ते जेके अथनि मदद कनि कुझु बि कोन्हे को हे सामान इहो हिते रुले थो पियो इहो घर आहे इहो हिते नंढड़ा बचड़ा आहिनि हिते वेठा आहियूं उस ते नंढड़ा बचड़ा विया आहियूं। अपील था कयूं सरंदियारनि खे मूंखे नलको बि कोन्हे नलको बि लॻी मिले सम्झी बा कुझु बि कोन्हे को ग़रीब आहियां खुदा जे वास्ते नलको खपे चो चो।